वालेकुम दोस्तों मां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार एवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? बिल्कुलु ख़ैर ख़ैरियत। अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहो। इहा मुंहिंजी तव्हां दोस्तनि जे लाइ दुआ आहे। ऐं माशाअल्लाह सुबुह जो पैर ऐं सुबुह जे पैर में हिकु तमामु बहितरीनु ख़ूबसूरत मौसमु आहे। हर माण्हू पंहिंजे कमुकार सां जेके रोज़गार वारा आहिनि, जेके मज़दूरनि वारा आहिनि, जेके सब्ज़ी खपाइण वारा आहिनि, जेके सिर तगारी खणण वारा आहिनि, ऐं बहरहाल जेके बि राज़ो करण वारा या ड्रखण या कहिड़े बि कमुकार करण वारा, हर को पंहिंजे कमनि सां वञे पियो। ऐं असां बि पंहिंजे रोज़गार सां निकिरी चुका आहियूं। हे असांजी रोज़ी हे ॾिसो। ऐं असां निकिरी चुका आहियूं ऐं बीठल आहियूं हिन टाइम लिखपुर रोड ते। जी हाँ दोस्तों, लिखपुर रोड ते बीठल आहियां ऐं आस्थानो आहे साईं फ़क़ीर आस्थानो, साईं फ़क़ीर हाजी मोहम्मद यूनुस चाचड़ साहिब जो ही आस्थानो आहे। हुते बीठल आहियां ऐं असांजो जेको आहे हीउ फ़क़ीर, मां अव्हां सां हिकिड़ो वीडियो अॻु में बि शेयर कयो हुउसि। हीउ फ़क़ीर लाहौत जे लाइ वियल हुयो ऐं लाहौत करे अॼु मोटियो आहे, वापसी आहे। त दोस्तनि जो मां इन जे करे दोस्तनि खे बि उनजो बि दीदार करायूं, उनको कुझु कचहरी बि कयूं त किथे किथे घुमिया, कहिड़ियूं कहिड़ियूं ज़ारतूं कयूं, उन्हनि कहिड़े कहिड़ा हंध विया, कहिड़े कहिड़े बुज़ुर्गान ते विया, कहिड़नि जेको आहे पीरनि फ़क़ीरनि ते विया, दुआयूं घुरियूं आहिनि पंहिंजे लाइ, असांजे लाइ, कुल जेको आहे आम माण्हुनि जे लाइ, जेके आहिनि रहंदड़ जेके बि आहिनि अर्ज़दार, उन्हनि सभिनि जे लाइ दुआयूं घुरियूं अथनि, या रुगो सिर्फ़ु पंहिंजे लाइ। त दोस्तो हीअ आहे आस्थानो ऐं असां हलूं था पिया सिधो फ़क़ीर ॾे। हीअ फ़क़ीर वेठल आहे। अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरियां त मां अव्हांखे हथु ॾियां थो। ओ बिस्मिल्लाह या अली मदद। सखी पीर मौला अली अलैहिस्सलाम मदद। बाबू ख़ैर ख़ुशि ॿारनि में त तकिड़ो मजन में। सभ खां पहिरियां सभिनी खे या अली मदद, जेकी बि आहिनि फुकरा आहे संदका, सभिनी खे या अली मदद। असां वियासीं 2 ॾियारा चकर, अॻे भेरे तव्हांखे चयोसीं 2 ॾियारा वियासीं, असां चकर ॾेई आयासीं। कलंदर पार्क ते बि वियासीं, नूरानी ते वियासीं, ॿी वार बि खोड़ ज़ियारतूं कयूंसीं। हर हिकु जंहिंमें पाकिस्तान जे हक़ में, दोस्तनि जे हक़ में, हर हिकु जे हक़ में दुआऊं बि ॾाढियूं घुरियूंसीं। अलाह आबाद कंदो तव्हांखे, अलाह कंदो ख़ुशि हूंदा। असां हाणे पहुताऊं इन घड़ी, अञा घर न विया आहियूं, अञा आस्थाने ते वेठा आहियूं। अलाह ख़ैरु कंदो तव्हांजे, अलाह कंदो ख़ुशि हूंदा। तव्हां बि जाॾे वञो अचो त असांजे हक़ में दुआऊं घुरो ॾाढियूं। असां तव्हांजे हक़ में दुआऊं घुरियूं, क़बूल करण वारो मौला आहे। ॾाढा घुमी ॾाढो मज़ो करे आयासीं। नूरानी ते बि वियासीं, जाथे काथे बारामबरी ते मेलो हुयो, उते बि वियासीं, उते बि तव्हांजे हक़ में दुआऊं घुरी आया आहियूं। सागड़ जे पासे आहे, पर जाथे जाथे वियासीं उते तव्हांजे हक़ में दुआऊं घुरियूं आहिनि, पर पूरी दुनिया जे हक़ में दुआऊं घुरियूं आहिनि। अलाह क़बूल कंदो मौला रब्बिल आलमीन। असांजो कमु अलाह खां घुरणु, तव्हां बि अलाह खां घुरो। ॾियण वारो त उहो मालिक आहे, अली मुश्किल खुशा ॾींदो तव्हांखे सघ। अलाह तव्हांजे बचनि ॾे, तव्हां ॾे ख़ैरु कंदो। वरी बि या अली मदद चवंदासीं तव्हांखे, सारे संदक खे। अलाह कंदो ख़ुशि हूंदा, अलाह कंदो आबाद हूंदा। फ़क़ीर साईं कलंदर जे ते विया हो? हा साईं, हा। मेले ते बि विया? मेले ते वियासीं। मेले ते ज़ियारतूं कयूं? हा ज़ियारतूं कयूंसीं। हा, ऐं जेके बि ज़ियारतूं हुयूं त कलंदर जे मेले ते? हा, कलंदर जे मेले ते जेके ज़ियारतूं करे सघियासीं। त मेले में ज़ियारत घटि थींदी आहे, तव्हांखे हर हिकु माण्हू खे ख़बर आहे। त उते ज़ियारत कईसीं, उते बि मेलो हुयो। नूरानी पाक जो बि मेलो हुयो, उते बि वियासीं, उते बि तव्हांजे हक़ में दुआयूं घुरियूंसीं। ॾाढो तव्हांजे हक़ में दुआऊं घुरियूंसीं। अलाह ख़ैरु कंदो तव्हां ॾे, अलाह तव्हांखे आबाद कंदो, अलाह कंदो ख़ुशि हूंदा। संदक साथ बि असां सां खोड़ हुयो गॾु। संदक जेको हुयो सारो ई, इहे राति कराची खां हर को पंहिंजे रस्तनि सां वियो, असां पंहिंजे रस्ते सां हेॾे आयासीं। वरी कुझु सखर तो ई गॾु हुया, वरी सखर खां निकिरी विया कुझु। फ़क़ीर छा ते विया हुए? विया गाॾियुनि ते असीं। अच्छा, प्यादल हाणे हैसियत न आहे फ़क़ीर, पोड़ा थी विया हाणे। अच्छा अच्छा अच्छा, मतलब ॿी संगत काफ़ी हुई? काफ़ी संदक। ऐं सदरुद्दीन बादशाह ते बि विया हो? हा हा हा। ऐं साईं हाजन शाह ते बि विया? हा हा हा। ऐं ॿियो साईं सचल सरमस्त? हा हा हा। इहे दाग वारियूं ज़ियारतूं सभु करे आयासीं, सभु ज़ियारतूं कयूंसीं, सभिनि ते दुआऊं घुरियूंसीं। अलाह क़बूल कंदो मौला रब्बिल आलमीन, सभिनि जे हक़ में। वरी बि चवंदासीं तव्हांखे या अली मदद। नूरानी साईं ते विया हो? हा, नूरानी ते वियासीं, लाहौत कयोसीं, नूरानी ते वियासीं। सही। हा,
फ़क़ीर उते ॿुधा आहियूं हिकिड़ी गार आहे हा चवंदा आहिनि। गार गार लाहूत उते आहे न बा अच्छा उन गार जो मक़सदु छा आहे? मक़सदु गार जो इहो मक़सदु मौला अली मुश्किल ख़ुशा जो महलो आहे उहो इन को मथे हाणे असां ॿी नथा करे सघूं उन जी त उते छा आहे उते हर शइ आहे जॾहिं मौला जो घरु उते आहे त पोइ ॿियो छा आहे अच्छा साईं मौला अली इस्लाम जो घर उते आहे? घरु उते आहे इहा लाहूत आहे उहा शइ जिते घरु आहे न साईं मां इहो पुछणु हवेली आहे। चाहींदो आहियां मतिलबु लाहूत जो चवंदा आहिनि उहो छा आहे उते जंहिंजे करे इहो लाहूत कजे थो? उहो लाहूत कजे थो उन में वञिणो आहे अंदरि वेंदो आहे बाक़ी वधारो जेको आहे असां चई न सघंदासीं जेको जाए जेको वञे पाण ॾिसी अचे वञे दीदार करे अचे वञे उहा शइ असांखे चवणी कोन्हे मतिलबु साईं लाहूत चवंदा आहिनि हज आहे ईअं हज त आहे न जिते मौला जो घरु आहे जिते इन को मथे ॿियो छा आहे इमाम पाक रहिया आहिनि उन को मथे ॿियो छा आहे घर त आहे न हवेली आहे न घर न चइजे हवेली चए अलाह से मूंखे अलाह ख़ुशि अलाह रखे। ख़ैरु कंदो अलाह ख़ैरु कंदो फ़क़ीर दुआ कयो तव्हां बि असांखे दुआ कयो वरी महिरबानी हे तव्हांजो हे छा आहे? हीअ असांजो इहो हाल वसल आहिनि हीअ असांजा हाल वसल आहिनि माशाल्लाह ॾाढो हिनखे सिंगारियो अथव। हीअ असांजो समर आहे हा हिन में गिंदियूं बिंदियूं पयूं आहिनि सीउ हुयो फ़क़ीर सीउ न कुझु न सीउ कोन? कुझु कोन हा माशाल्लाह हा सी न हुयो चलो माशाल्लाह हे पाणी वारो समर बि पाण सां हा हा हे पाणी वारो हे पाणी वारो पंहिंजो समर बि हाल पाण- वसेला जेके हा, बि हाल आहिनि वसेला, सभु हा हाल वसल आहे अञा घर न पहुता आहियूं अञा आस्थान ते वेठा आहियूं फ़क़ीर से तव्हां आराम कयो वॾी महिरबानी अलाह तव्हांखे अलाह ख़ुशि ख़ैरु रखे। कंदो अलाह तव्हांखे आबाद कंदो अलाह कंदो ख़ुशि हूंदा वे त दोस्तो ही हुया जेको आहे फ़क़ीर हाजी मोहम्मद यूनुस चाचड़ साहिबु जेका लाहूत करे आया आहिनि तमामु मतिलबु उन पंहिंजो हाल जेको उन बयानु कयो अव्हांखे बि ॿुधायो अव्हां दोस्तनि सां बि शेयर कयो आहे अञा जे करे को दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहे त उन दोस्त खे मां इहा ई गुज़ारिश कंदुसि त बराए महिरबानी जल्दी जल्दी में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे बि दॿायो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन अव्हां ते पहुचे तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं अब्दुल हाई संजरानी साहिबु नज़ीर अटक साहिबु असगर तेबो साहिबु ऐं पंहिंजो जान मोहम्मद साहिबु ॿियो अधु असांजो इल्ताफ़ अहमद साहिबु बि ऐं ॿियो माजिद अली साहिबु अब्दुल मजीद साहिबु सभिनी जी वॾी महिरबानी लाइ करे ख़ुशि आबाद हुजो हमेशह गुरनि जी टेक ते रहंदा रहो वरी महिरबानी अव्हां दोस्तनि जी ऐं आख़िर ते हिन वीडियो खे वॉच कंदा ऐं लाइक कमेंट करणु न विसारींदा ऐं वरी मिलूं था अव्हांखे नवे वीडियो जे लाइ तेसीं ताईं मां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त जुदा न पीदा पंहिंजो ख़्यालु रखो पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखो पंहिंजी भेनरुनि जो पंहिंजे नंढड़नि जो पंहिंजे अबड़नि जो पंहिंजे अदड़नि जो पंहिंजे जेका काका आहे उन्हनि जो वधि में वधि ख़्यालु रखंदा करो ऐं पंहिंजे नंढड़नि खे आला तालीम जी वॾी महिरबानी अलाह करे ख़ुशि हुजो दुआऊं घुरो जिथे बि वञो दुआऊं घुरो जी जी बिल्कुलु वॾे लोडनि में आहे वॾी महिरबानी साईं तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी जा असांजी वीडियो खे तव्हां वॉच कंदा कयो ऐं वॉच बि कयो आहे तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी अलाह करे ख़ुशि हुजो आबाद हुजो ऐं असां बि न करूं था पंहिंजे रोज़गार सां ऐं असांजी बि रोज़ी आधार आहे त रोज़ी जे बि सिलसिले में आयासीं ऐं रोज़गार इहो ई आहे साॻियो ई जेको तव्हां दोस्तनि सां शेयर कयो आहे तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ तेसीं ताईं जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद जीए लतीफ़ जी नगरी जीए सिंधिया मारवाड़ा जीए सिंध में रहंदड़ सभु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ सभु असांजा सभु भाइर सभु आबाद रहनि हमेशह गुलनि जा टेक ते रहंदा रहनि इहा ई मुंहिंजी उन्हनि जे लाइ दुआ आहे त दोस्तो अल्लाह हाफ़िज़।